सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा पारां ईंदड़ आम चूंडुनि लाइ क़ाइम पोलिंग स्टेशन ते सहूलतुनि जो जाइज़ो वठण लाइ गॾिजाणी संदसि आफिस में मुनक़िद कई वई। गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर तमामु लाॻापियल ऐं बाख़लूस एजुकेशन वर्क्स जे आफ़ीसरनि खे हिदायत कई त हू क़ाइम पोलिंग स्टेशन जो ॿीहर जाइज़ो वठी स्कूलनि ऐं ॿियनि बिल्डिंग्स में पाणी बिजली ऐं चारदीवारी खे यकीनी बणाइनि, छाकाणि त आम चूंडूं मुनक़िद कराइणो असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे। उन्हीअ करे असां कम में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। गॾिजाणीअ में इलेक्शन ऑफिसर महमद उमेर ॿुधायो त ईंदड़ चूंडुनि लाइ ज़िले में क़ाइम पोलिंग स्टेशन घणो करे स्कूलनि जी इमारतुनि में क़ाइम कयूं वेंदियूं। उन करे एजुकेशन वर्क्स खाते जे ऑफिसरनि खे घुर्जे त पंहिंजे अमले ऐं ठेकेदार जी निगरानी कनि त जीअं वक़्त सिर कमु मुकमल थी सघे। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सांगड़ सलीम जतोई इलेक्शन ऑफिसर महमद उमेर समेत तमाम तालुकनि जा असिस्टेंट कमिश्नर्स एजुकेशन वर्क्स लाइव स्टॉक ऑफिसरनि डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर फैज़ मोहम्मद मरी समेत ज़िले जा ॿिया केतिरा ई ऑफिसर पिणु मौजूदु आहे।